असां अक्सर ॾिठो आहे त सिंधी ॿार सिंधी नथा ॻाल्हाइनि, पोइ के चवनि था ॾो माइटनि जो आहे त के चवनि था ॿारनि जो आहे। ॿार नथा ॿुधनि, माइट पुठियां पवनि था पर ॿार नथा ॿुधनि। त हाणे असांजे मन में इहो ख़्यालु आयो त जेकॾहिं ही जेके कॉलेज आहिनि असांजा सिंधी कॉलेज जेका जिन जो वॾो नालो आहे, जे उते ॿार एडमिशन वठे थो माइनॉरिटी कोटा में, त इन्हनि ॿारनि जो ऐं माइटनि जो जे इंटरव्यू सिंधी ॻाल्हाइण में वरितो वञे त उन सां वॾो फ़र्क़ु पइजी सघे थो। त इहा ई ॻाल्हि, इहो ई सुवालु मां पुछी रही आहियां श्री राजेश गिहाणी खां, जेके स्वामी विवेकानंद एजुकेशन सोसाइटीअ जे मैनेजिंग कमिटी जा मेंबर बि आहिनि ऐं काफ़ी वक़्त खां शेवा ॾींदा रहिया आहिनि। त साईं तव्हीं ॿुधायो हुनजो फ़र्क़ु पवंदो? हाणे विवेकानंद एजुकेशन सोसाइटी लिंग्विस्टिक माइनॉरिटी इंस्टीट्यूशन आहे। इहो दर्जो ॾिनो वियो आहे विवेकानंद एजुकेशन सोसाइटी खे। त असांजो सिंधी कोटा 50% सीट्स जो सिंधी कोटा आहे। त एसएससी खां पोइ 11th स्टैंडर्ड में जॾहिं एडमिशन वठनि था ॿार, त सिंधी ॿार माइनॉरिटी कोटा में जल्दी एडमिशन वठी सघंदा आहिनि। त जॾहिं माइनॉरिटी कोटा में ॿार ईंदा आहिनि त असां हिन साल इहो तय कयो आहे कि ॿारनि जा इंटरव्यू ऐं माइटनि जा इंटरव्यू, पेरेंट्स जा इंटरव्यू असां सिंधी में वठंदासीं। ऐं जे त ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण न ईंदी हुजे त असां इंसिस्ट कंदासीं कि हुननि खे असांजो सर्टिफिकेट, सिंधी सर्टिफिकेट कोर्स विवेक सिंधी केंद्र में हलंदो आहे, जे असांजो ॿियो हिकिड़ो मैनेजिंग कमेटी मेंबर आहे श्री राधा किशन भाॻिया, उहो हलाईंदो आहे। इहो सिंधी लैंग्वेज सर्टिफिकेट कोर्स असां ॿारनि जे लाइ कंपलसरी कंदासीं। त हाणे इहा त तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि चई त जेकॾहिं ॿारनि खे माइटनि खे सिंधी ॻाल्हाइण जे लाइ त असीं हाणे ई टाइम ॾींदासीं ऐं उहे 4 महीने में त सिखी वठंदा। कीअं? हाणे एडमिशन जो प्रोसेस शुरू थियणो आहे, रिज़ल्ट्स, इम्तिहान थियणा आहिनि, रिज़ल्ट्स अचणियूं आहिनि ऐं पेरेंट्स ऐं ॿारनि खे मार्च, अप्रैल, मई, जून जो टाइम आहे। 4 महीना आहिनि त सिंधी प्रैक्टिस करे सिंधी सिखी था सघनि। ॾाढो सुठो, सचमुच त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी। ऐं जे सभई कॉलेज माइनॉरिटी कोटा में हिन नमूने में इंसिस्ट कंदा, चवंदा ज़रूरु सिंधी ॻाल्हायो, त पोइ त असांजी सिंधी ॿोलीअ जो वाइपो वधी वेंदो ऐं असांखे कामयाबी ज़रूरु मिलंदी। जय झूलेलाल, ॾाढो सुठो लॻो। महिरबानी, महिरबानी। Thank you.